नौशर फेरोज खान जुल्फकार ठगड़ की रिपोर्ट मुताबिक सिंध ग्रेजुएट एसोसिएशन मोरो पारां नामियारे समाजी अगवान शायर ऐं अदीब मोहतरम अजीम सिद्दी जी मनता में 3 ॾींहनि वारो किताबी मेलो विद्या पब्लिकेशन जे सहकार सां मेहरान सिटीज़न क्लब मोरो में लगायो वियो, जंहिंमें प्रोफेसर शमशाद अमन सुमरो, ज़ाहिद हुसैन डेपर, अजीम सिंधी, एजाज ममनाई, हबीबुल्लाह खोसो, हाजी निसार मेमून, डॉक्टर गुलाम हैदर डायरी, मखदूम इजहार, डॉक्टर वजहुद्दीन मेमून, असलम कोरेजो, राव असलम टिप्पू, हाशिम सोलंकी, काजी शफी मोहम्मद जावेद, मल्ला सरदार बुर्डो, मुजफ्फर गुलाबानी, खुदा बख्श मेमून, जानी जुमानी, अख्तर लखारी, जफर पंवर, राव तमीर, अल्ताफ सिंधी, बशीर अहमद लखारी, चेयरमैन नज़ीर अहमद मेमून, अनवर जहवान, सिकंदर कोराई, मेहरान सोलंकी, प्रोफेसर मोहम्मद यूसुफ शेख ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौके ते अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे किताब जी अहमियत ऐं अफ़ादियत ते ज़ोर ॾींदे नौजवान नस्ल खे किताबनि पढ़ण ऐं किताबनि सां दोस्ती रखण जो पैगाम ॾिनो वियो, छो त उहो किताब ई आहे जंहिं वसीले इंसान में शऊर अचे थो ऐं शऊर इनकलाब जी राह हमवार करे थो। घोटकी डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद मलूक भुट्टो की रिपोर्ट मुताबिक घोटकी वेझो कादरपुर भरसा पंहिंजे बनीअ में कमंद जे कटाई कंदड़ सावंत बिरादरीअ जे माण्हुनि मथां हथियारबंदनि जी फायरिंग नतीजे में 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे घोटकी अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त ही वाक़िए जी जांच करे रहिया आहियूं। घोटकी जे ए सेक्शन थाणे जे हद में अॼु सुबुह पेश ईंदड़ हिन वाक़िए में ज़ख़्मी थींदड़नि में अब्दुल गफ़ार, हादी बख्श, कादिर बख्श, मोर खान, तुफैल अहमद ऐं फयाद अहमद शामिल आहिनि। वाक़िए बैदि फायरिंग सबबि इलाइक़े में ख़ौफ़ वारी सूरतहाल छाइजी वई। घोटकी खां डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद मलूक भुट्टो की रिपोर्ट मुताबिक घोटकी सावंत सुंदराणी तकरार बीहड़ भड़की उथियो। कादरपुर भरसा ॻोठ यार मोहम्मद सावंत में सुंदराणी बिरादरी जे हथियारबंदनि जो हमलो, सावंत बिरादरी जा 6 ॼणा ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। घोटकी कमंद जी कटाई ते बीहड़ सावंत बिरादरी जा माण्हू वञी रहिया हुआ त रस्ते में सुंदराणी बिरादरी जे हथियारबंदनि हमलो करे फायरिंग करे ॾिनी। नतीजे में अब्दुल गफ़ार सावंत, हादी बख्श सावंत, कादिर बख्श सावंत, मोर खान सावंत, तुफैल अहमद सावंत ऐं फयाद अहमद सावंत सख़्त ज़ख़्मी थी पिया। घोटकी वाक़िए खां पोइ ॿिन्ही बिरादरियुनि विच में फायरिंग जो सिलसिलो जारी, धुरियूं मोर्चा बंदि थी वयूं। ज़ख़्मियुनि खे घोटकी जे तालुका अस्पताल आंदो वियो, जंहिंखे तिबी इमदाद ॾियण बैदि सखर अस्पताल मुंतक़िल कयो वियो। घोटकी यादि रहे त कुझु महीना अॻु खानगढ़ जे गौर पैलेस में सरदार अलीगौर खान महर जी सरपंच में ॿिन्ही बिरादरियुनि विच में हलंदड़ तकरार जो निबेरो भी थियो हो, पर फ़ैसिले ते अमल न थियो। फ़ैसिले खां पोइ महीनो अॻु सावंत बिरादरी जे हथियारबंदनि सिराज सुंदराणी खे क़त्ल कयो। अॼु वरी सुंदराणी बिरादरी जे हथियारबंदनि ॻोठ यार मोहम्मद सावंत मथां हमलो करे ॾिनो। होॾां सावंत सुंदराणी तकरार तां हिन महिल ताईं 30 खां मथे इंसानी जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि। नारोवासी नारी मीडिया अॾो दाहींदे चयो आहे त मां घणो वक़्तु पहिरियां निसार अहमद ख़ासकिली सां पसंदि जो परणो कयो हो। निसार अहमद ख़ासकिली मूंखां धोखो कयो आहे। उन जी शादी अॻु में थियल हुई, जंहिंजी मूंखे ख़बर कोन हुई, जंहिंजी मूं पुछा कई त झेड़ो शुरू थियो, पर पोइ बि मूंखे ॾुखिया ॾींहं उन सां गुज़ारींदे रहियसि। 8 साल गुज़री विया। मुंहिंजो मुड़ुसु मूं ते तशदुद कंदो रहियो। आख़िर मूंखे घर मां बि कढी छॾियो आहे। हाणे उन वटि मुंहिंजी 4 साल जी न्याणी कैद थियल आहे। मूंखे मौतमार धमकी ॾींदा रहनि था। मूंखे उहो बि शक आहे त किथे हू मुंहिंजी न्याणीअ खे विकिणी न छॾे। मां आला इदारनि खां मुतालबो कयां थी त मुंहिंजी न्याणी ऐं मुंहिंजे हवाले करे मूंसां इंसाफ़ कयो वञे। घोटकी खां डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद मलूक भुट्टो की रिपोर्ट मुताबिक सिंध ग्रेजुएट एसोसिएशन शाख घोटकी पारां सोसाइटी फॉर द प्रिवेंशन एंड कंट्रोल ऑफ ब्लाइंड जे सहकार सां 2 ॾींहनि वारी मुफ़्त अखियुनि जी कैंप माई एहसान कलवड़ जे नाले सां मनसूब कई वई, जंहिंजी इफ्तिताही तकरीब सिका ऑफिस घोटकीअ में थी गुज़री, जंहिंजो ख़ासि महिमान डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज मुश्ताक अहमद कलवड़ ऐं एज़ाज़ी महिमान डिस्ट्रिक्ट जेल सुप्रीडेंट अबू बकर मंगी हुयो। उन मौके ते सिका घोटकी जे सदर डॉक्टर मोहम्मद नवाज कलवड़, नायब सदर सैयद इकरार हुसैन शाह, जनरल सेक्रेटरी अयाज लतीफ दायो, फिनांस सेक्रेटरी रऊफ पारस दायो, इतलात सेक्रेटरी अल्लाह वरायो बोजदार, BMC जे मेंबरन आगा बिलावल पठान, मंसूर अहमद खान कोटो, उस्ताद सिर जमाल शाह, सिकंदर मगसी, हक नवाज सुमरो, अरशद अजीज कोलाची खां अलावा वॾे अंग में शहर जे मोहसिन माण्हुनि शिरकत कई। सेशन जज मुश्ताक अहमद कलवड़ तकरीब खे ख़िताब कंदे चयो त इंसानियत जी ख़िदमत खां वधीक ॿियो को बि अज़ीम कोन्हे को।
अहिड़ियुनि कैंपुनि मां ई उहे ग़रीब माण्हू फ़ाइदो हासिल कंदा आहिनि जेकी गुर्बत जे करे महांगी अस्पताल में नथा इलाज कराए सघनि। सिगा जे दोस्तनि खे जस हुजे जेकी पंहिंजे मिसकिन माण्हुनि जे लाइ जा खोड़े रहिया आहिनि। जेल सुप्रीडेंट अबूबकर मंगी ख़िताब कंदे चयो त पहिरियों भेरो ख़बर पई त सिगा शानदार कमु करे रही आहे। समाज खे अहिड़नि माण्हुनि में ऐं तनज़ीमुनि जी ज़रूरत आहे। हुन चयो त अफ़सोस सां चवणो थो पए त घोटकी ज़िले में जे कंहिं बि सरकारी अस्पताल में को बि अखियुनि जो डॉक्टर न आहे, जंहिं करे अखियुनि जी बीमारियुनि में वरतल कैदियुनि खे सखर अस्पताल मोकिलणो पए थो। घोटकी तालुके अस्पताल खे आइस स्पेशलिस्ट जी ज़रूरत आहे। तकरीब खे डॉक्टर मोहम्मद नवाज़ कलवड़, सैयद इकरार हुसैन शाह, अयाज़ लतीफ़ दायो, अलहवराय बोज़दार ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सिगा घोटकी जे तरफ़ां समाजी ख़िदमतुनि जो ही सिलसिलो 40 सालनि खां जारी आहे। 1981 में 15 ॾींहनि ताईं मुफ़्त अखियुनि जी कैंप लॻाई वई हुई, जंहिं में 1500 खां वधीक ऑपरेशन थिया हुआ ऐं 5400 सजावल खां रिपोर्ट कर रहियो आहे इम्तियाज़ मेमन। शहर जे मसइलनि लाइ उस्ताद मैदान ते सजावल। अॼु पेटीएलएफ तरफ़ां उस्तादनि जो हिकु वफ़द सजावल में गैस जे खोट ख़िलाफ़ सुई गैस ऑफिस सजावल पहुतो। सब डिविज़नल हेड करनाणी मौजूदु न हो। संदसि फोन ते ॻाल्हि थी, जंहिं लाइ लाचारी ॾेखारे ऐं चयो त तव्हां ज़ोनल हेड सां ठटे ॻाल्हायो। जंहिं साहब सां फोन ते ॻाल्हि थी, जंहिं साहब चयो त असां कोशिश में आहियूं त 2-3 ॾींहंनि में गैस जो प्रेशर सही थी वेंदो। स्कूलनि में मिड टर्म इम्तिहान हलंदड़ आहिनि। गैस जी खोट सबबि स्कूलनि में हाज़िरी तमामु घटि आहे। गैस जी खोट जी इहा हालत रही त पेटीएलएफ सजावल तरफ़ां ईंदड़ जुमे जे ॾींहुं गैस ऑफिस अॻियां एहतिजाजी धरणो हंयो वेंदो। वफ़द जी अॻुवाणी पेटीएलएफ सदर मोहम्मद उमर मेमण ऐं जनरल सेक्रेटरी लुत्फुल्लाह मेमण कई। साथ में अमीन सरवान, असदुल्लाह शाइर, जुम्मन ज़ंगेजो, दीवान चंदर ऐं मुश्ताक भट्टी ॿिया गॾु हुआ। मीरापुर बठोरो खां रिपोर्ट कर रहियो आहे गुलाब गुलजूड़े जो। सियारे जी मौसम शुरू थियण शर्त अरब शिकारियुनि जा कटक सजावल ज़िले जे तालुके जाती जे इलाइक़नि अंदरि खेमा खोड़े वरिता आहिनि, जंहिं करे पखियुनि जे नस्ल कुशी थिए थी ऐं हिन ख़िते अंदरि माहौल जी आलूदगी पिणु जनम वठे थी। ऐं उहो बि चवंदो हलां त हिते अरब शिकारियुनि मथां का बि मक़ामी इंतज़ामिया जी जांच पड़ताल न हुअण करे उन्हनि खे उहो शिकार करण में सहूलियत लॻी पई ऐं पखियुनि में नीरगे ऐं चखलो, तलूर, बगो, मोर ऐं ॿियनि जो नस्ल ख़तम थींदो वञे। मक़ामी रहवासियुनि आला अख़्तियारनि खां फौरी नोटिस जो मुतालबो कयो आहे। सजावल खां रिपोर्ट कर रहियो आहे इम्तियाज़ मेमून। सजावल पाकिस्तान पीपुल्स पार्टी शहीद भुट्टो तरफ़ां सिंधु दरिया ते ठाड़े ख़िलाफ़ एहतजाज। सजावल एहतजाजी रैली मामो लाॾियो चौक खां थींदी पब्लिक पार्क पहुती। रैलीअ जी क़यादत पीपी शहीद भुट्टो हैदराबाद डिवीज़न जे ऑर्गेनाइज़र निसार मेमण, सजावल ज़िले जे सदर निसाम मेमण ऐं हमद खान तारड़, रशीद आज़ाद सुमरो, इसहाक कोरेजो, अली असकर पलेपुट्रो, शहमीर भान, लाला यासिर भान समेत वॾे तादाद में शहरियुनि शिरकत कंदे अॻुवाणनि चयो त सिंधु दरिया असांजो जियापो आहे। जियापे ख़िलाफ़ जंग जारी आहे। सिंधु दरिया जे पाणी ते धाड़े सां फ़क़ति सिंध जो नुक़सानु थींदो, पर उन जा असर सॼे मुल्क ते पवंदा। सॼी दुनिया जा मुल्क पाणीअ जे वसीलनि खे बचाए रहिया आहिनि, पर हिन मुल्क जा अंधा हुकुमरान सिर्फ़ ग़लति पॉलिसियूं ठाहे पंहिंजे मुल्क जे अवाम सां धोखा कया पिया वञनि। अॻुवाणनि चयो त सिंधु नदीअ ते धाड़े ख़िलाफ़ पीपी शहीद हमेशह खुलियल ऐं चिटो मौक़िफ़ रखियो आहे। अॻुवाणनि चयो त असां शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जा कारकुन आहियूं। पंहिंजे हक़नि जे लाइ जंग जारी आहे ऐं जारी रहंदी। मीरपुर बठोरो खां रिपोर्ट कर रहियो आहे गुलाब गुलचूने जो। मुसाफ़िर वैन तां शागिर्द किरी ज़ख़्मी थियण वारे वाक़े ख़िलाफ़ कस्टा जे सॾ ते हायर सेकेंडरी स्कूल मीरपुर बठोरो जे उस्तादनि कस्टा जे अॻुवाणनि साईं लतीफ़ शोरो, अमजद खैरपुरवी, ख़ालिद मेमण ऐं शागिर्दनि पारां मेन बस स्टॉप मीरपुर बठोरो ते धरणो, वैन ड्राइवर खे गिरफ़्तार करण ऐं छत ऐं सीढ़ियुनि जे माण्हुनि खे खणण ख़िलाफ़ सख़्तु एहतजाज कयो वियो। सजावल खां रिपोर्ट कर रहियो आहे इम्तियाज़ मेमून। अॻूणो यूसी नाज़िर वॾेरो मोहम्मद बारण जे पुट अयाज़ अली बारण जी शादी थी गुज़री। शादीअ जी तक़रीब में PPMNA अयाज़ अली शाह शिराज़ी, MPA शाह हुसैन शाह शिराज़ी, PP ठट्टे जो अॻुवाण डॉक्टर वाहिद सुमरो, हाजी शौकत मलकानी, डॉक्टर इक़बाल मेमून ठेकेदार, लतीफ़ मेमून, नसीर शाह शिराज़ी, सीनियर सहाफ़ी इम्तियाज़ मेमून, सूबेदार अमजद मल्ला, सिकंदर रहमू, वॾेरो सिकंदर हथियार समेत सियासी समाजी शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई।